मुझो पुनू सिर सभिन बारो चा ॿिया बिघणा पर मुझो पुनू सिर सभिन चांगे ते चढ़ी करे कंदो वड़ विझन मथा माज़ूरियुन होत धरींदो हथड़ा सलात मुझे साईं एक बेरो वरी ज़ौक़ शौक़ मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा दोस्तों, अल्लाह ताला जल्ल शानो इंशाअल्लाह साईं तव्हां मिड़नी खे हिदायत नसीब फरमा। दुनिया में शल ईमान सां रहाए वरी शल ईमान सां लॻा। दुनिया में हज़रत हबीब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमा। आखिरत में उन्हें महबूबन की ज़ियारत शफाअत ऐं पाड़ोशन नसीब फरमा। मुझा दोस्तों, ही दौर ॾाढो नाज़ुक दौर आहे। फितना ऐं फसाद वधी विया। हर पासे ॾे बेदीनी जी बाज़ार गरम आहे। माण्हुनि जा अक़ीदा तबीयतूं मिजाज मटजंदे देर नथी थिए। जन पिड़नि ते कल उर्स हुया, यारियूं हुयूं, मीलाद हुया, ज़िक्र हुया। अल्लाह ताला जे नेकी जूं ऐं ज़िक्र जूं तवारूं अॼु उन्हनि जाइ ते वरी फतवाऊं ॿियूं थियूं ॿुधण में। सर साॼा पखी मंझनि ॿिया। मुझा दोस्तों, रब करीम शल असांखे अहले सुन्नत जे अक़ीदे ते ज़िंदा रखे। शल मौत अचे त मदीने वारे साईं जे इश्क ऐं मोहब्बत वारो मौत नसीब। आमीन चओ। रब जे दर ते दुआ इहा घुरो त रब शल दीन वारे सही मसलक वारे उन हक़ तरीक़े वारे अहले सुन्नत जमात ते शल हयाती जा पसाह पूरा। अज महबूब जी सना, महबूब जी वाखाण, महबूब जी तारीफ़, महबूब जो ज़िक्र माण्हुनि खे बिदअत थी नज़र अचे, नई ॻाल्हि थी नज़र अचे। छा था चवनि त यार हे जेके सुन्नी आहिनि से रसूलुल्लाह जी तमामु घणी तारीफ़ था कनि, हद को टपाए था ॾियनि। आं थो चवां त हद तव्हीं ॿुधायो त मुंहिंजे महबूब जे शान जी हद कहिड़ी आहे। तव्हां हद ॿुधायो त असां उते बीह रहूं। महबूब जे शान जी, महबूब जे ज़िक्र जी का हद आहे ई कोन। क़ुरान खां पुछ, अल्लाह जो क़ुरान तोखे ॿुधाईंदो त महबूब जो ज़िक्र छा। रब तो फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक, महबूब तुझे ख़ातिर तुझे ज़िक्र खे असां बुलंद करे छॾियोसीं। तुझे ज़िक्र खे असां ॻाल्हायो। रब तो फरमाए मुंहिंजा महबूब तुझे ज़िक्र खे असां बुलंद कयोसीं। बुलंदी ॼाणाइबी आहे कंहिंसां मुआज़नो कराइबो, मुक़ाबलो कराइबो त फलाणी शइ खां बुलंद आहे। मिसाल, तव्हां मस्जिद जे फर्श ते वेठा आहियो, मां कुर्सी ते वेठो आहियां, त हाणे कुर्सी वारो मथे चइबो या फर्श वारो मथे चइबो? पर जेको अञा मस्जिद जी छत ते वेठो आहे, हाणे तव्हां छा चवंदो त कुर्सी वारो मथे या छत वारो मथे? ईअं न। बुलंदी रिलेटिव टर्म आहे, वधंदड़ अमर आहे, मुआज़नो ॼाणाइबो। फलाणी शइ खां मथे आहे। पर जॾहिं महबूब जे शान जी ॻाल्हि आई, रब जे क़ुरान फरमायो महबूब वरफ़अना लक ज़िक्रक, तुंहिंजे ज़िक्र खे असां बुलंद करे छॾियोसीं। केतिरो बुलंद कई मौला, केतिरो बुलंद कई, ॿुधाए कंहिंखों वधीक बुलंद कई। रब फरमायो त
वरफाना असां बुलंद करे छॾियोसीं, अहिड़ो बुलंद कयोसीं, अहिड़ो बुलंद कयोसीं जो महबूब सां को मुक़ाबले वारो, भेट करण वारो त को आहे बि कोन। जो ॼाणाइजे त फलाणे खां बुलंद, फलाणे खां मथां, अरे हिते त को मुक़ाबले करण वारो आहे ई कोन। महबूब जेतिरो मुंहिंजी मखलूक में, जेतिरी मुंहिंजे मखलूक में का बुलंदी हुई, सा उहा बुलंदी मूं तो दिलबर मुहम्मद खे ॾेई छॾी। अहिड़ो महबूब जो ज़िक्र बुलंद थियो। हदीस पाक में अचे थो, हज़रत जिब्रील अमीन मुंहिंजे सुहिणे हबीब जी ख़िदमत में आयो, अर्ज़ कई अतदरी कैफ़ रुफ़ियत ज़िक्रुक, ओ महबूब सुहिणा तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे ज़िक्र खे रब कीअं बुलंद कयो, केतिरो बुलंद कयो। साईं फरमाइनि था जिब्रील तूं ॿुधाए, तुंहिंजे वातां थो ॿुधण चाहियां। हज़रत जिब्रील अर्ज़ थो करे, ओ मुंहिंजा दिलबर नबी, रब करीम फरमायो आहे त जालतु ज़िक्रक मिन ज़िक्री, महबूब तुंहिंजे ज़िक्र खे अहिड़ो बुलंद कयुमि जो तुंहिंजे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र बणाए छॾियो। महबूब जो ज़िक्र ख़ुदि अल्लाह जो। ॻाल्हायो पुराणे हाले वारा ॻाल्हाए त सही, बात बंदि करे न वे, चओ मूंखे जवाब ॾे त रब थो फरमाए महबूब तुंहिंजे ज़िक्र खे अहिड़ो बुलंद कयोसीं जो फमन ज़करक ज़करनी, महबूब जे तोखे तुंहिंजो ज़िक्र कयो उन ॼण मूं अल्लाह जो ज़िक्र कयो। फमन अहब्बक अहब्बनी, महबूब जे तोसां मोहब्बत रखी ते मूं अल्लाह जी ज़ात सां मोहब्बत रखी। तुंहिंजी मोहब्बत नाहे या मुंहिंजी मोहब्बत आहे, तुंहिंजो ज़िक्र मुंहिंजो ज़िक्र आहे, तुंहिंजो शान अहिड़ो त वधाए छॾियो अथमि जो ला यज़कुरुनी अहदन बिर्रुबूबियत, ओ मुंहिंजा महबूब सुणा को बि तोखे को बि बानो मूं रब जे रुबूबियत जो ज़िक्र करण वारो अहिड़ो कोन हूंदो जेको तो दिलबर नबी जो ज़िक्र न कंदड़ हुजे। आओ या न बांगे जे बांग में निहार, जिते अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह उते अशहदु अन्न, ॻाल्हायो त सही, अल्लाह अल्लाह ख़तीबनि जे ख़ुतबनि में, बांगनि जे बांगुनि में, निमाज़ी जे निमाज़ुनि में, निमाज़ अल्लाह जी इबादत आहे, पर निमाज़ तेसी ताईं अनकम्पलीट आहे, निमाज़ तेसी तुंहिंजी मुकमिल न आहे जेसी ताईं निमाज़ जे तकमील जे लाइ इहे चवंदे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद। हो या न इबादत रब जी आहे न, निमाज़ कंहिंजी इबादत आहे, अल्लाह जी इबादत आहे, पर इबादत रब जी बि तेसी मुकमिल न आहे जेसी ताईं विच में महबूब जो ज़िक्र न हुजे। दुआ घुरो साईं फरमाइनि था अद्दुआए मौकूफुन बैन समावात वल अर्द, दुआऊं वेही घुर, ओ पुराणे हाले वारा सॼी राति वेही दुआ घुर, सॼो ॾींहुं वेही दुआ घुर, पर तुंहिंजी दुआ ज़मीन आसमान जे विच में लड़की बीठी हूंदी, रब जे बारगाह में कोन पहुचंदी जेसी ताईं दुरूद दुआ जे अॻियां पोयां दुरूद न पढ़ंदे तेसी तुंहिंजी दुआ रब वटि कोन अघामंदी। पखी खे ॿ पर थींदा आहिनि, पखी खे घणा पर थींदा आहिनि, ॿ पर तूं ॻाल्हादा, पखी खे घणा पर, ॿ पर थींदा आहिनि, जेसी ताईं ॿ पर न थींदा तेसी पखी परवाज़ न करे सघंदो आहे। अल्लाह अल्लाह साईं था फरमाइनि त दुआ जा ॿ पर दुरूद, दुआ जे अॻियां बि दुरूद, दुआ जे पोयां बि दुरूद पढ़, इहे ॿ पर लॻी विया, तुंहिंजी दुआ उॾामी रब जे बारगाह में मक़बूलियत जो शरफ़ हासिल। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, नारे रिसालत,
अल्लाह अल्लाह महबूब जो जिक्र हर जाते कुरान खोले रिस सिर्फ नारे रिसालत नारे तकबीर लगाइणो ना है पर कुरान खोले रिस जिते जिते रब जे रुबूबियत जो जिक्र उते मुझे दिल पर नबी जे मुस्तफाई जो जिक्र रब फरमा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफूं अल्लाह जेला जेको पालणहार आलमीन जो छाजो ॻाल्हायो ॻाल्हायो पालणहार के जो आलमीन जो पालणहार वरी महबूब जो जिक्र आयो कुरान फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन महबूब तोखे न मोकिलियोसीं मगर आलमीन जे लाइ रहमत बणाए मां रब्बुल आलमीन आया तू रहमतुल लिल आलमीन आई जन आलमन जो मां रब आया उन्हनि आलमन जो तू रहमत आई जिते जिते मुंहिंजी रुबूबियत आहे जिते जिते मुंहिंजी खुदाई आहे जिते जिते मुंहिंजी उलूहियत आहे उते उते दिल पर तुंहिंजी मुस्तफाई ऐं रहमत आहे हिननि नौजवाननि जो ॾोह न आहे छो त हिननि खे क़ुरान जो सिर्फ़ु हिकिड़ो पासो ॾेखारियो वियो आहे तौहीद बयान कई वई आहे पर रिसालत हिननि जे कननि ते पई कोन्हे का हिननि वीचारनि जो ॾोह न आहे हिक पासे जी ॻाल्हि ॿुधूं पर हेॾे आहे असां सुञुनि ॾे आहे अचु फ़क़ीरनि ॾे आहे त तोखे दिल पर नबीअ जी तारीफ़ क़ुरान मां ॿुधाइनि हेरे हेरे निहार अल्लाह तो फरमाए त मां रब आहियां आलमीन जो मदीने वारे खे फरमाई त तूं आलमीन जे लाइ आलमीन जो मफ़हूम एॾो वसी आहे आलमीन जो मफ़हूम एॾो कुशादो आहे जो पूरा जेब जहान रब जा आहिनि जा बि मखलूक अल्लाह जी आहे सभु आलमीन में शामिल आहिनि महबूब मां आलमीन जे लाइ रब आहियां परवरदिगार आहियां पालणहार आहियां महबूब तूं आलमीन जे लाइ रहमत बणजी आहे तूं रुगे ज़मीन वारनि जे लाइ रहमत नाही सऊदी अरब वारनि जे लाइ रहमत नाही अरब अजम जे लाइ न पर पूरे काइनात जे चपे चपे में जिते जिते तुंहिंजी मुंहिंजी खुदाई आहे उते तुंहिंजी रहमत ई रहमत आहे अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू पंहिंजूं सिफ़तूं मुंहिंजे सोणे खे अता कई क़ुरान खोलियो न कुरान तो फरमाए बाहुवल लतीफुल खबीर मुल्क सूरत खोल अला यअलमु मन खलक बाहुवल लतीफुल खबीर अल्लाह ताला जे मखलूक के पैदा कयो छा उनखे नथो जाने तो नथो जाने बाहुवल लतीफुल खबीर अल्लाह ताला बारीक बीन भी आहे त खबीर भी आहे अल्लाह खबीर अल्लाह कुरान फरमाए तो अल्लाह ॻाल्हायो कुरान फरमाए तो अल्लाह खबीर पर ॿी जाए कुरान जो खोल कुरान तो फरमाए त अर्रहमान फस्अल बिही खबीरा रहमान केरा जे रहमान जी मारिफत हासिल करणी अथव फस्अल बिही खबीरा वञो ख़बर वारे मिठे मोहम्मद करीम खां वञी पुछो जिंदाबाद हुते कुरान तो फरमाए त मां रब खबीर आहियां हिते कुरान तो फरमाए त मदीने वारा तू खबीर होदे निहार कुरान तो फरमाए त अल्लाह नूर समावात वल अर्द अल्लाह ताला ज़मीन ने आसमानन जो नूर ज़मीन आसमान जो नूर केरा वरी हेॾे कुरान खोल कद जाकुम मिनल्लाह नूरुम व किताबुम मुबीन तहकीक आयो आहे तव्हां ॾे नूर
ऐं चिट्टो पिट्टो किताब नूर वजा मुराद तफसीर रूहुल बयान लिखियो, रूहुल मानी तफसीर लिखियो, नूर वजा मुराद मदीने वारो घोट। अञा अॻिते आ क़ुरान खां पुछ त क़ुरान तोखे मुंहिंजे नबी जो शान ॿुधाईंदो। कुरान तो फरमाए वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। हिजरत वारी रात मुंहिंजा सोना हबीब मक्को छॾियूं काॾे पिया वञनि ॻाल्हायो सही। रब छला असांजो पंधु मदीने ॾे करे, रब छला असांखे बि मदीने जो दीदार। हा होॾे भिट वारे धणी खां पुछा कर न, भिट ते रेड़ियूं पियो करे, मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लथड़ में जा। हाय अल्लाह अल्लाह सरकार मक्को छॾियूं मदीने पिया वञनि। हज़रत मौला अली शेरे खुदा हैदर करार के फरमायूं त हे अली तू मुंहिंजे बिस्तर ते सुम। बिस्तर ते कंहिंखे सुम्हारियऊं? हैदर करार। कंहिंखे सुम्हारियऊं? हैदर करार। अल्लाह अल्लाह। ऐं सरकार निकिरनि था त काफ़र चौधारी घेरो करियो बीठा, कुल्लो कुल्ले में मिलायूं। महबूब जे हवेली पाक खे चौधारी काफ़र छा कयूं बीठा, घेरो कयूं बीठा। पोइ मुंहिंजे महबूबनि छा कयो जो हीअं मुठ मिटीअ जी भरियूं। छा कयूं? मुठ मिटीअ जी भरे ऐं हीअं उछलायूं। पुट हेड़े ॾिसो, तव्हां जेकॾहिं का शइ मुठ में खणी उछलायो त सिधो वेंदी या पोइते वेंदी? सिधो वेंदी या गोल वेंदी? सिधो वेंदी हिकिड़े डायरेक्शन में। जाॾो तव्हां कुवत लॻाई, जाॾो तव्हां उछलायो उन हिकिड़ी जिहत ते वेंदी। पर हीअ मुठ का आम मुठ कोन हुई। हा मुठ त तुंहिंजी मुंहिंजी बि आहे न, मिट्टी भरे तूं असां बि उछलायूं, पर हीअ मुठ त आम मुठ कोन हुई। ओ मुंहिंजा मिठड़ा हेॾे त निहार, हेॾे त तवजह कर, क़ुरान खां त पुछ त जेॾी महिल मुंहिंजा सुहिणा हबीब हीअं मुठ था उछलाइनि त उहा मुठ मिटीअ जी बजाए सिधे वञण जे पूरे चइनी पासनि जेकी काफ़र घेरो करियो बीठा सभिनी जे अखियुनि ऐं मुंहं में वञी हिकिड़े डायरेक्शन जे बजाए सराउंड हली वई, चइनी जी हथुनि ते पखिड़िजी वई। वरी ॿी ॻाल्हि, भला जे मुठ मिटीअ जी भरे ऐं हीअं उछलाइजे, मुंहं में पवे, अखियुनि में पवे त निंड फिटे या निंड अचे? ॻाल्हायो, निंड फिटे या निंड अचे? सरकार हीअं जो मुठ उछलाई त उन्हनि सभिनी काफ़रनि खे निंड अची। छा थी वियो? निंड अची वई। जेॾी महिल निंड अची वई त मुंहिंजा दिलबर नबी उन्हनि काफ़रनि जो घेरो टोड़े विचों निकिरी विया ॿाहिरि। हाणे इन वाक़े खे क़ुरान बयान कयो, वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। महबूब मुठ मिट्टी जी भरे जेॾी महिल तो उछलाई, वमा रमईत, तो न उछलाई वलाकिन अल्लाह रमा। पर उछलाइण वारो मां अल्लाह पाण हुयुसि। उछलाई तो हुजूर पे उछलाई न, ॻाल्हायो तो सही। कंहिं पे उछलाई? हुजूर पे उछलाई। कुरान फरमाए त न न महबूब तो न उछलाई, मूं अल्लाह पाण मुठ उछलाई। इहो हथ कहिड़ो? इहो हथ कहिड़ो? तूं चईंदो नबी मूं जहिड़ो, मां नबी जहिड़ो। हिकिड़ो मुला सोच ॻाल्हि करे, चए थो जीअं ॻोठ में चङो मुड़ुसु वॾेरो फलाणो खान आहे, जीअं उन जी इज़त आहे नबी जी इज़त बि ईअं। अरे ख़ुदा चल साॼा संभाले ज़बान हलाए, मुंहिंजे महबूब जे शान में घटि वधि न ॻाल्हाए, मता किथे अल्लाह जे कमर जो शिकार न बणिजी वञी हलियो। नबी तो जहिड़ो? अरे तूं हली त तुंहिंजे बदन मज़ा पघर निकिरे, धप निकिरे, बदबू थिए जो ज़ाल बि पासे में वेहण कोन्हे। पर मुंहिंजो दिलबर उन जे बदन मां पसीनो निकिरे त मुश्क खां वधीक ख़ुशबू।
अल्लाह या रसूल जज़ाकल्लाह खैर। अल्लाह अकबर कबीरा। मुझा सोना हबीब जे गली में लगन टे दी उन्हें गली में खुशबू खत्म न थी। हाँ हथ तुझो मुझो बाहे न, हथ तुझो मुझो बाहे, पर हीअं हथ कर त इरादत न थी थी। पर मुझो दिल भर हीअं हथ त वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़ी आंगुर तो खणे त चंड चीर जी ॿ टुकड़ा थी। यो पावर केड़ो, या कुवत कहिड़ी? अरे हे ज़ूरा जे मकाम ते खण जवाहिर प्यार इमाम नबहानी जो तोखे हदीस ॾेखारिया त सरकार खैबर खां मोटन था पिया ऐं ज़ूरा जे मकाम ते आया आहिनि त मौला अली सरकार मौला अली जे गोॾे ते सुतल आहिनि। हाँ गोॾो अली जो आहे ऐं निंड करण वारो मुंहिंजो दिलबर नबी। हाँ ऐं मौला अली जी निमाज़ टे पारी जी कज़ा पई थिए त अली जे अखियुनि में लुड़क अची विया। अली छोर नो अली जा हुबदार ॻाल्हायो, तव्हां अली जा हुबदार आहियो, अली खे मञण वारा आहियो, अली खे मञण वारा आहियो, हथ मथे खणो अली खे मञण वारा। हाँ अली जे शान खे मञण वारा आहियो। हाँ हाय हाय मौला अली, वाह वाह अली तुझो शान। मदीने वाले साईं फरमाता ज़िक्र अलीयुन इबादतुन, अली जो ज़िक्र अल्लाह जी इबादत आहे। हाँ अन-नज़्र इला वजह अलीयुन इबादतुन, अली जे चेहरे खे ॾिसण अल्लाह जी इबादत आहे। अरे चेहरो अली जो इबादत रब जी, दीदार कर अली जो इबादत रब जी, ज़िक्र कर अली जो इबादत रब जी। हाँ वाह वाह अली तुझो शान। फातिह खैबर शाफिए महशर मौला अलिया, मौला अलिया। फातिह खैबर शाफिए महशर मौला अलिया, मौला अलिया। प्यारे नबी जो प्यारो बिरादर मौला अलिया। हाय 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 हजरत हैदर करार मौला अली वो शान वारो आ जो साईं फरमाइंदा अना मदीनतुल इल्म अलीयुन बाबुहा, इल्म जो शहर माया पर दरवाजो अली। हाँ अली जी निमाज थी टे पारी जी कज़ा थे त हैदर करार जे अखियुनि मां लुड़क वही। छा थियो छोरनो निमाज जे ख़ातिर छोरनो ओ अली जा हुबदार, ओ अली सां मोहब्बत रखण वारा, अली जी मोहब्बत निमाज सां हुई। हाँ अली जी मोहब्बत। हाँ हे साईं अली जो मुरीद सॾाइण वारो, अली जो हुबदार सॾाइण वारो निमाज खां टेड़ तप बुखार। हाँ निमाज जो चई सघबा निमाज वञी मुल्ला पढ़नि, असां अली जा हुबदार दिल साफ़ निमाज मां तो मर्द खबर पवे। हाँ भंग जा कूंडा पी ऐं से चर्च जा दोगारा हणी के असां अली जा हुबदार, अली जी हुब ई आहे। अरे अली जी विलादत किथे थी? काबे में। ॻाल्हायो अली जी विलादत काबे में, अली जी शहादत मस्जिद में, कूफे वारी मस्जिद। अल्लाह अकबर कबीरा। मां पाण ॾिसी आयो आहियां अखियुनि सां, करबला जो दीदार कयमि, नजफ शरीफ में आयुसि ऐं उहा मस्जिद जामे मस्जिद कूफे वारी ॾिठमि जे मेहराब में मौला अली निमाज़ पढ़ाईंदो। हीअं मेहराब जेका हींअर सोनहरी गिरन लॻल आहे, उन ते सोन जे अखरनि सां ॾाढे सुहिणे अखरनि सां लिखियो पियो आहे फुज़्तु बिरब्बिल काबते, यानी काबे जे रब जो कसम आहे मुंहिंजी मुराद पूरी थी। अल्लाह अकबर कबीरा। नमाज से ईंदे जेॾीमहिल अली जी शहादत पई थिए त आख़िरी लफ़्ज़ मौला अली जे ज़बान मां इहे निकिता त काबे जे रब जो कसम आहे जो अॼु निमाज़ में मुंहिंजी शहादत थी थिए। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह या अली। हाँ अली जी ज़िंदगी जी इब्तिदा भी मस्जिद आहे, अली जी ज़िंदगी जी इंतहा भी मस्जिद आहे। ऐं अली जी बाक़ी ज़िंदगी काॾे वई? बाक़ी ज़िंदगी किथे गुज़रियसि? अच क़ुरान खां पुछ।
कुरान तो फरमाए तो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। अली जो रातियों ऐं ॾींहं क़यामन में सजदन में अल्लाह जी इबादत में गुज़रनि। हज़रत हसान बिन साबित को पूछो तो हसान तो अली जा दीदार कया हा, अली जे कचहरी में वेठो है, ॿुधाए तो अली के कीअं ॾिठो? अली के मिसाल जी ॻाल्हि तव्हांजे इलाइक़े में को बुज़ुर्ग आहे, साईं तालिबुल मौला अलासी संदन मज़ार ते लख रहमत हुजे, तव्हां मुंहिंजो को पुराणो संगती हूंदो, अबा तो मखदूम साहब सां मिले कचहरी कई हुई, ज़ियारत कई हुई, तो चवंदो हीअं मूं ॾिठो साईं मखदूम खे, हीअं ॾिठो, हीअ सिफ़तूं हुअसि, हीअ आदतूं हुअसि, ईअं चवंदा आहिनि। हज़रत हसान खां पुछूं त तो मौला अली सां ॾाढियूं सोबतूं सजतूं कयूं, ॿुधाए अली खे तो कीअं ॾिठो? हज़रत हसान वराणियो वल बक्काउ फिल मेहराब लैलिन वदहाक फी यौम ज़राबी। अली जे बारे में पुछण वारा ॿुधो ॿुधो, अली जी ज़िंदगी इहा आहे जो अली जी सारी ज़िंदगी अल्लाह जे ख़ौफ़ में रोंदे रोंदे नज़र थी अचे। रात थींदी आहे अली मेहराब में रोंदो आहे, ॾींहुं थींदो आहे अली मजलिसुनि में रोंदो आहे। अली जी ज़िंदगी सारी रोअण जे वाक़ियात सां भरियल। भला ॾे ख़बर अली कॾहिं खिलियो आहे या न? चे हाओ वदहाक फी यौम ज़राबी। जॾहिं तलवार ज़ुल्फ़कार हथ में खणी काफ़रनि सां जंग कंदो हो, मरहब जहिड़नि कटनि काफ़रनि खे दफ़ा दफ़ा कंदो हो, ओॾी महिल अली खिलंदे नज़र ईंदो हुयो। अली खिलंदो हो जंग जे मैदान में, बाक़ी अली जी ज़िंदगी रोंदे गुज़री। खुदा जी इबादत में, नमाज़ुनि में, नेकी जे कमनि में सारी ज़िंदगी अली जी रब जी इबादत में गुज़री। हाँ हे से अली जो हुबदार, बाक़ी नमाज जे लाइ चईसि त चवंदो नमाज थोरो माफ़। मां त ख़बर पवई तुंहिंजी। यादि रखो मुस्लमानो, ओ भाइरो, हिकिड़ी नमाज हिकिड़ो फर्ज़ जेको ॼाणी वाणी छॾींदो आहे उनखे 640 साल जहन्नम जी बाहि में टुचकायो वेंदो। कुरान तो फरमाए त बेनमाज जहन्नम जो ॿारण बणजंदा। अदाउ सलात वत्तबउ शहवात फसौफ यल्क़ौन गय्या। जन ज़िनाऊं कयूं, बेहयान जा कम कया, जन नमाज़ूं कज़ा कयूं, इहे गय्या नाले जहन्नम जे खूह में उछलाया वेंदा। कुरान सचो आहे, कुरान सचो आहे, कुरान सच थो फरमाए। ऐं साहिब कुरान मदीने वारो साईं उहो बि सच थो फरमाए। पोइ निमाज़ सां केतिरी तो मोहबत रखी आहे। हाँ ओ मुंहिंजा मिठा भाउ, निमाज़ पढ़, निमाज़ पढ़, निमाज़ को सवा चारो कोन है, निमाज़ का सवा छुटकारो कोन है। क्या मचे दिहाड़े में पहिरियों पुछाणो निमाज़ जे बारे में थी। समझी में ॻाल्हि अचे थी या न? हाँ हज़रत अली जे अखियुनि में लुड़क छो वया जो निमाज़ पई कज़ा थी। सरकार अखियूं मुबारक खोलियूं, साईं फरमाइनि था त अली छो थो रोई पियो? अर्ज़ कई क़िबला निमाज़ टे पारी जी कोन पढ़ियमि, सिज टुॿी वई। साईं फरमाइनि था त अली पोइ कज़ा करे पढ़जे। तूं चई तो नबी असां जहिड़ो कुरान को फरमाए त वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। महबूब मुठ तो न उछलाई पर उछलाइण वारो मां अल्लाह। हाँ हुदैबा जे बैत वारे वक़्त में जेॾी महिल सहाबा किराम हुजूर सां हथ पिया मिलाइनि, बैत पिया कनि, वफ़ादारी जी बैत पिया वठनि, महबूब सुहिणा वण जे हेठों असहाबनि किरामनि हुजूर जे हथ में हथ मिलायो। छा कयूं? हुजूर जे हथ में कंहिं हथ मिलायो, कंहिं मिलायो? साईं फरमाइनि था जेकी इन वण जे हेठों जन मुंहिंजी बैत कई है पक्का जन्नती आहे। इहे मुंहिंजा असहाबी, ये असहाबी चाहे में जन्नती हिन। हाँ ऐं हे वरी असहाबनि जे शान में घटि वधि ॻाल्हाईंदो आहे। अड़े ज़बान खे लगाम ॾे, मुंहिंजे महबूब जा सहाबी मुंहिंजे दिलबर खे ॾाढा प्यारा अथई, ॾाढा प्यारा अथई। तोखे यकीन न अचे मदीने पाक में ॾिसी आहे त हुजूर जे भाकुर में अबू बकर ऐं उमर सुता पिया आहिनि, कॾहिं आहे न? हाजियुनि खां पुछ त तूं हुजूर ते सलाम पढ़ी पोइ कंहिं ते सलाम पढ़ंदा? अबू बकर ते, हज़रत उमर ते। हाँ मुंहिंजे महबूब जे सहाबनि खे घटि वधि न ॻाल्हायो। अल्लाह अकबर। असहाबनि हुजूर जे हथ में हथ मिलायो।
कैसा हथ मिलायूं? हुजूर सां। पर कुरान तो फरमाए त इन्नल्लज़ीन युबायिऊनक, महबूब जेकी तोसां था बैयत कनि, तुंहिंजे हथ में हथ था मिलाइनि, इन्नमा युबायिऊन अल्लाह, ये मूं अल्लाह जी ज़ात सां बैयत कनि। ये मूसा था हथ मिलाइनि, ये मूसा हथ था मिलाइनि, यदुल्लाह फौक ऐदीहिम, महबूब इन्हनि जे हथनि ते जेको तो हथ रखियो आहे न, इहो तुंहिंजो हथ न आहे, इहो मूं अल्लाह जो हथ। अरे हुजूर जे हथ खे रब पंहिंजो हथ थो सॾे, ऐं तूं चईंदो हुजूर मूं जहिड़ो। गला गला रब थो फरमाए वमन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह। जो सुभान अल्लाह। महबूब जे तुंहिंजी फर्मा बरदारी कई, उन मूं अल्लाह जी ज़ात जी फर्मा बरदारी। सही बुखारी में हदीस थी अचे त असहाबी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम लेटिया पिया आहिनि त आसमान तो मलाइक लही आया। केर लही आया? कुर्बान मदीने वारा साईं, तुंहिंजे शान तां जो तुंहिंजे दीदार जे लाइ आसमान तो मलाइक बि लही ईंदा आहिनि। मलाइक आसमान तो लही आया, उहे मलाइक पिया चवनि त हे जेको महबूब सुतो पियो आहे, इहो मन अता मुहम्मदन फक़द अता अल्लाह। सही बुखारी जी हदीस। जे मिठड़े मुहम्मद करीम जी फर्मा बरदारी कई, उन्हें अल्लाह जी फर्मा बरदारी कई। वमन असा मुहम्मदन फक़द असल्लाह, जे मिठे मुहम्मद की बेफरमानी कई, उन्हें अल्लाह जी बेफरमानी की। व मुहम्मदुन फर्कुम बैनन नास, मुहम्मद मुस्तफा जी ज़ात माण्हुनि जे विच में फ़र्क करण वारी आहे, संधे करण वारी आहे। जेके हिन दिलबर जी दामन में लिपटी विया, इहे जन्नत जा हक़दार थी विया। जेके हिन दिलबर खां परे थी विया, इहे दोज़ख जो ॿारनि बणिया। अरे जंहिंजो हथ ख़ुदा पंहिंजो हथ सॾे, जंहिंजी गुफ़्तार खे रब पंहिंजी गुफ़्तार थो सॾे। नजम सूरत खोल, कुरान तो फरमाए मुझा महबूब वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुझो दिलबर नबी पंहिंजे नफ्स जी ख्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे, पंहिंजे टेके जे चवण ते न ॻाल्हाईंदो आहे, पर ज़ुबान महबूब जी हूंदी आहे, ॻाल्हाइण मूं अल्लाह जो। जंहिंजी गुफ़्तार खे रब पंहिंजी गुफ़्तार सॾे, जंहिंजे हथ खे रब पंहिंजो हथ सॾे, जंहिंजी फर्मा बरदारी खे रब पंहिंजी फर्मा बरदारी सॾे, जंहिंजी दोस्ती खे रब पंहिंजी दोस्ती सॾे, जंहिंजी दुश्मनी खे अल्लाह पंहिंजी दुश्मनी सॾे, उन महबूब जो को शान आहे या न? आहे या न? उन महबूब जे लाइ कुरान तो फरमाए त फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक। मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब जो मूंखे कसम। कसम केर थो खणे? कसम केर थो खणे? अल्लाह। कसम केर थो खणे? को ईअं चए हा त मूंखे मुंहिंजो कसम आहे, पर ईअं न, निस्बत पंहिंजी बि महबूब ॾे थो ॼाणे। कसम पंहिंजो थो खणे, पर निस्बत मदीने वारे साईं जी सां। महबूब तुंहिंजे रब जो कसम आहे, महबूब तुंहिंजे रब जो कसम आहे। इहो बि प्यार आहे न, इहो अंदाज़ मोहब्बत वारो आहे न। अल्लाह अल्लाह रब फरमाए फला व रब्बिक, महबूब तुंहिंजे रब जो कसम आहे, ला युमिनून, ये तुंहिंजे उम्मत वारा कॾहिं बि मोमिन कोन थींदा, मोमिन न आहिनि। मां रब कसम सां थो चवां त मोमिन हत्ता युहक्किमूक, मोमिन तॾहिं थींदा जॾहिं तोखे पंहिंजो हाकिम बणाईंदा। महबूब जेसीं तोखे पंहिंजो हाकिम न बणाईंदा, जेसीं तुंहिंजे हुक्म ते न हलंदा, जेसीं ताईं पंहिंजे मामलात में तोखे हाकिम न बणाईंदा, तेसीं मां कसम थो खणां त इहे मोमिन ई न आहिनि। कुरान फरमाए थो त तेसीं मोमिन न आहियो जेसीं महबूब खे हाकिम न बणाईंदो। हाकिम
ऐं रैयती पाण में बराबर थी सघनि था जी। सुभाणे हालनि में DSP साहब खे चओ जहिड़ो तूं बशर तहिड़ो मां बशर, त पदर हणंदी आहे न। हा, हिकिड़ो सिपाही जेकॾहिं SP खे चए त जहिड़ो तूं सरकारी मुलाज़िम तहिड़ो सरकारी मुलाज़िम मां आहियां, बेख़बर बिना पुछाए 6 महीना टीप ॾिएसि या न। हा, अड़े तूं खसीस टके जो सिपाही, मां SP ज़िले जो मालिक, मां IG DIG सूबे जो मालिक, तूं वरी मूं जहिड़ो तो पाण खे सॾाई। अड़े किथे तूं असां गदलाई गुनहगार, किथे मुंहिंजो मदीने वारो साईं। हा हा, भिटाई फरमाए त सोढा हा हा बारो चा ॿिया बि घणा, पर मुंहिंजो पुन्नू सिर सभिनि में। नबी त 1,24,000 नबी आया, सभु अखियुनि जो नूर हिन, बारो चा ॿिया बि घणा, पर मुंहिंजो पुन्नू सिर सभिनि में। हा, चांगे ते चढ़ी करे कंदो वड़ विलियन, मथा माज़ूरियुनि होत धरींदो हथड़ा, हिन गुनहगार उम्मत जो नंगी नंगदार नबी पाक ते आ। खुदा जो कसम, जे दुनिया में अॼु असां खुदा जे अज़ाबनि खां बचा आहियूं त हुज़ूर जो सदको आहे। हेड़े निहाल मां नथो चवां, क़ुरान थो फरमाए, क़ुरान खां ॿाहिरि कोन वञिबो, क़ुरान खां ॿाहिरि क़ुरान थो फरमाए त मुझा महबूब वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। महबूब तुझे उम्मत के मां कीअं अज़ाब कयां जिन में तूं रही जो पियो। जन में सलात पढ़ साईं, सलात पढ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। महबूब वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम, अल्लाह जे लाइ इहा ॻाल्हि मुनासिब न आहे, रब खे इहा ॻाल्हि सुठी नथी लॻे। कहिड़ी? जो लियुअज़्ज़िबहुम, इन्हनि खे बेफ़रमाननि खे गुनहगारनि खे अज़ाब करे, व अंत फीहिम, तूं बि इन्हनि में मौजूद हुजी। महबूब तूं बि हुजी वरी अज़ाब कयां न, मूं रब जी इहा मर्ज़ी न आहे। महबूब तुंहिंजे करे, तुंहिंजे सबबा, तुंहिंजे गुंबद क़दरा जी लज सुञाणी हिननि तूं आया अज़ाब टारे छॾींदो आहियां। वरन त हालनि वारा हेॾे बिहार असांजा लक्षण कहिड़ा आहिनि, प्रकार असांजा छा वञी बणिया आहिनि। अरे मूसा कलीमुल्लाह जे क़ौम में हिकिड़े माण्हू ज़िना कई, रब एॾो डमिरियो, एॾो कावड़ियो, अहिड़ो गज़ब मोकिलियईं जो हिकिड़ी राति में 72,000 माण्हू वबा में चट थी विया। हा, छा उहो रब साॻियो न आहे? साॻियो रब न आहे? असां में ज़िनाऊं आहिनि कोन्हनि? ॻोल्हे ॾिस, गली गली में शहर शहर में मुश्किल सां को शहर वांदो हूंदो जिते का ज़िना न थींदी हुजे। लखे ज़िनाऊं थियूं थियनि पियूं, पर वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। महबूब कीअं अज़ाब कयां जिन में तूं रहींदो। हा, शुएब जी क़ौम वारनि मां पई तौर में खोट कई, रब उन्हनि ते कहर दमर मोकिले छॾिया। अरे लूत अलैहिस्सलाम जे क़ौम वारनि चंद नौजवाननि छोकिरेबाज़ी कई, नर नर सां बुराई कयूं, अहिड़ो रब कावड़ियो, अहिड़ो रब दमर मोकिलियुनि जो उन्हनि जा शहर ऊंधा करे गर्क करे छॾियईं। अरे नूह नजीउल्लाह जे क़ौम वारनि ख़ुदा जी बेफ़रमानी कई, रब एॾो डमिरियो जो उन्हनि जा पूरी धरती ख़ुदा जे दमर जे सैलाब में ॿुॾी वई। पर अॼु असां में हज़ार गुनाह आहिनि, हज़ार बुरायूं आहिनि, हज़ार मुंहिंजा दोस्तो ख़ताऊं कयूं पिया, पर वरी बि रब सां तो बाझ जो बुरो न लाथो आहे। पंहिंजो कुर्ब वारो ढकणो असां तो न लाथो अथई, असांजा ऐब उघाड़ा न कया अथई। रब करीम असांजा ढक ढके छॾिया आहिनि। छाजे करे? क़ुरान थो फरमाए व अंत फीहिम। महबूब दिल पर नबी तुंहिंजे करे मां रब हिननि ते अज़ाब नथो मोकिलियां पियो। अल्लाह अल्लाह क़ुरान थो फरमाए त ए मुंहिंजो सुहिणो नबी लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम। मुंहिंजो दिलबर नबी तव्हां ॾे आयो जेको तव्हां में सभिनी खां वधीक नफ़ीस तरीन। काज़ी अयाज़ शफ़ा शरीफ़ जे अंदर रिवायत आंदी
त अनफुसिकुम के अनफसिकुम करे हुजूर पढ़ियो आहे। अनफसिकुम जी माना छा थींदी त लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफसिकुम, हे अहिड़ो रसूल तव्हां ॾे आयो आहे जेको सभिनी में वधीक नफ़ीस तरीन आहे, एॾो महबूब पाकीज़ा नबी आहे जो हिन जी ज़ात में को ऐब आहे ई कोन। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, तव्हांजो तकलीफ़ में पवणो मुंहिंजे दिल पर नबी ते ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। चओ अल्लाह। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, तव्हांजी तकलीफ़ दुख तव्हांखे अचे, दर्द तव्हांखे अचे, पर इहा तकलीफ़ तव्हांजी मुंहिंजे दिल पर नबीअ खे तकलीफ़ पहुचंदी आहे। अल्लाह अल्लाह, रिवायत में अचे थो त उम्मती खे पेर में कंडो लॻंदो आहे, हुज़ूर खे रोज़े पाक में ख़बर पइजी वेंदी। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम, मुंहिंजो दिल पर नबी तव्हांजे भलाई ते हरीस आहे, तव्हांजे भलाई जी इंतहा चाहण वारो आहे। अरे कंहिंखे माल कमाइण जो हिर्स, कंहिंखे दुनिया दौलत गॾु करण जो हिर्स, कंहिंखे माड़ियुनि बंगलनि ठाहिण जो हिर्स, कंहिंखे ज़मीनुनि जायदादुनि मिल्कियतुनि ठाहिण जो हिर्स, पर मुंहिंजे दिल पर नबीअ खे हिर्स इहो आहे त मुंहिंजा उम्मती दोज़ख खां बची जन्नत जा हक़दार बणिजी पवनि। बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम, मोमिननि जे मथां निहायत बाज़ारो वॾी शफ़क़त वारो आहे, वॾी इनायत वारो आहे। अरे अबू अहिड़ो कुर्ब करण ॾांहुं अबे खे न ईंदो आहे, अम्मा में अहिड़ी शफ़क़त न हूंदी आहे जहिड़ी शफ़क़त हुसैन जे नाले दिल पर मोहम्मद करीम में शफ़क़त। हदीस पाक में अचे थो हिकिड़े ॾियारे मुंहिंजा सोना हबीब वेठा आहिनि, हालनि वारा हेॾे तवजह कजांइ, हेॾे ध्यान सां ॻाल्हि ॿुधजांइ। मुंहिंजा सोना हबीब वेठा आहिनि, हिकिड़ी औरत आई आहे, माई जा पेर उघाड़ा, मथड़ो उघाड़ो आहे, पुट माई जो गुम आहे, बचे जी ॻोल्हा में सरगर्दान आहे। होॾे थी पुछे अबा मुंहिंजो बच्चो कोन ॾिठो, वरी कंहिं ॿिए माण्हू खे ॾिठी अबा मुंहिंजो बच्चो, अबा मुंहिंजो बच्चो। माई पंहिंजे पुटड़े जे लाइ परेशान आहे, ॻोल्हे रही आहे। हुज़ूर उन औरत खे ॾिठो आहे, मुंहिंजे लॼपाल नबीअ जे पाक अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हुज़ूर रोअण लॻा आहिनि। सहाबनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हू औरत पंहिंजे बच्चे जे लाइ थी रोए, तव्हीं छाजे लाइ था रो पिया? पाण फरमाइनि था ए सहाबियो, हिन औरत खे ॾिसी अॼु मूंखे क़यामत जो ॾिहाड़ो यादि अची वियो आहे। जीअं ही औरत वीचारी पंहिंजे बच्चे जे ॻोल्हण में परेशान आहे, क़यामत जे ॾिहाड़े में मां मोहम्मद करीम पंहिंजे हिकिड़े हिकिड़े उम्मती जे लाइ ईअं ॻोल्हींदो हूंदुसि, उम्मती 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 पुकारींदो हूंदुसि। उन ॾिहाड़े ते मां पंहिंजे उम्मत जे लाइ छॾाइण जे लाइ ईअं परेशान हूंदुसि जीअं इहा औरत पंहिंजे बच्चे जे लाइ रोई रही आहे। पोइ रब फरमाईंदो, ओ मुंहिंजा दिल पर नबी तूं रो न, वलसौफ युतीक रब्बुक फतरदा, महबूब अॼु तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं पाण राज़ी थी वेंदे। हाय हाय, हदीस पाक में हिकिड़ो अजीब वाक़ियो अचे थो। अल्लाह अल्लाह, सलात पढ़ कयो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिहि व असहाबी अजमईन। मौलाए रूम रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ जे अंदर इहा रिवायत आंदी, मुंहिंजा सोना हबीब हिकिड़ी राति सुम्ही पिया, आराम अची वियो आहे। अल्लाह अल्लाह देर न गुज़री आहे त जिब्राईल रब जी दरबार मां डोरा पोइ खणी आयो आहे। तूं बराए ज़ोद करदन आमदी, ने बराए ख्वाब करदन आमदी। ओ मुंहिंजा सोना नबी, तोखे निंड जे लाइ कोन मोकिलियो अथमि जे तूं सुम्ही निंड्रू कंदे तुंहिंजी उम्मत जी संभाल केरु लहंदो, तुंहिंजी उम्मत जे लाइ दुआऊं केरु घुरंदो। जेॾी महिल इहो डोरा पोइ मुंहिंजे दिल पर नबी खे मिलियो आहे,
रात जो बदुआ हुजूर अलैहिस्सलाम हवेली पाक में जा बाहर निकली विया आहिनि पैर मुबारक उघाड़ा आहिनि मथो मुबारक भी उघाड़ो आहे ये रोज़े घर में जा बाहर निकिता फजर थियो सहाबी दरवाजे ते या रसूल अल्लाह फजर नमाज ते देर पई थे अन्ना महबूब न निकता अंदरों आवाज आयो ए सहाबियो अज रात मुझे दिल पर नबी के रब जो डोरा तो मिलियो आ मुझा सोना हबीब पैर उघाड़ा तन मथो मुबारक उघाड़ो तन रोदे रोदे निकरी विया वनी गोलियो खबर ना है हुजूर अले कादे हलिया असाबन फजर जी नमाज पढ़ी के ओभर निकता के ओलह विया के उत्तर विया के दक्षिण विया दिल पर नबी जे गोला में असाबी सगोरा निकता गोली दारिया सारो दी गोलियो तलाश कयो मगर किथे भी दिल पर नबी नजर ना आयो वो साहबी बेचारा परेशान थी विया खबर नहीं अले महबूब सुना के रवाना थी विया अल्लाह अल्लाह रात अची वई वरंदो ॿियो ॾींहुं आयो साहबी ॻोल्हींदा रहिया वरंदो टियों ॾींहुं अची वियो हाणे मदीने जे घर घर में रोज़ आहे असां बि रोज़ था खबर नाहे महबूब अले काॾे हलिया विया दुश्मन जो दौर आहे मुखालिफन तूं बि जाम आहिनि खबर नहीं मता को दुश्मन दिल पर नबी के तकलीफ न पहुंचाए गोली दे टे ॾींहं गुज़री विया आहिनि अल्लाह अल्लाह हिकिड़े जबल जे गार वटि अचनि था हिकिड़ो धनार बकरियूं चारे रहियो आहे ओ धनार साहबी था चवनि ओ धनार तूं त पंहिंजे धड़ साईं पर असांजो दिल पर मोहम्मद करीम त कोन ॾिठी अॼु टियों ॾिहाड़ो आहे तुंहिंजे दीदार ले दिल पर लॻ मैनू अलूआ अदर लोरी फिर बेहाल कयत बेबसी लुटे दिल यार वे जोरी धनार सोचने अदा मन तो सुञाणा मोहम्मद केरा तव्हां कंहिंजी ॻोल्हा में आयो पर इन सिला जबल जे गार मजा अॼु टियों ॾिहाड़ो आहे जो रोअण जो आवाज़ थो ॿुधण में अचे को माण्हू आहे जेको गार में रोए थो पियो हर घड़ी चए थो अल्लाहुम्मा ग़फिर ले उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर रोए भी थो पियो ऐं ये इल्तिजाऊं भी करे रहियो आहे मुंहिंजे बकरियुनि गाहु चरण छॾे ॾिनो आहे बकरियुनि जो मुंहुं बि में गार ॾे आहे मुंहिंजे बकरियुनि जे अखियुनि मां बि लुड़क वहनि था पिया ख़बर नाहे इसरार अलाए कहिड़ो अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजा दोस्तो असां बि समझी विया इहो असांजो दिल पर नबी हूंदो छा जे ॾिसण त सिला जबल जे गार में हुजूर जो सिर सजदे में आहे लखनि जी दस्तार लथी पई आहे महबूब सोना रोअनि था पिया या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर अल्लाह असाबी गार वटि आया अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह मथो मुबारक मथे खणो अॼु टियों ॾिहाड़ो आहे दिलियूं तुंहिंजे दीदार जे लाइ तड़पी रहियूं आहिनि ओ मुंहिंजा सोना हबीब मथो मुबारक मथे खणो पर हुजूर सिर मुबारक सजदे मां न खयो हज़रत अबू बकर आयो वो यारे गारे मुस्तफ़ा अर्ज करे तो या रसूल अल्लाह मूं सारी उम्र जेकी इबादतूं कयूं तुंहिंजी उम्मत खे बख़्श मुंहिंजा दिल पर मथो मुबारक मथे खणो पर साईं मथो न खयो हज़रत उमर अर्ज कयो साईं न उथिया आहिनि हज़रत उस्मान गनी अर्ज कयो सरकार नथा उथनि पिया हज़रत हैदर करार अर्ज कयो पर मुंहिंजा सोना हबीब सिर सजदे मां मथे न खयो आहे हाणे असाबन गरजी सलाह करे हज़रत अली खे था अर्ज कनि ओ अली वॾो साइण खां
खातून जन्नत खे वठी आ नबी जी न्याणी हुजूर खे ॾाढी प्यारी आ जो बीबी साण ईंदी आ त हुजूर उथी भी इस्तक़बाल कंदा आहिनि फअजलसहू फी मजलिसिही पाण सां गॾु खातून अथर खे विहारींदा हुआ खातून जन्नत जा हथ वठी चुमंदा हुआ ओली वज बीबी पाक दामन खे वठी आ उहा जे अर्ज़ करे पोइ मन दिलबर नबी राज़ी थी पवे अल्लाह 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 हज़रत मौला अली हवेली दे मोटियो साइण ज़ार रोई रही आ ओ अली ॿुधाए मुझे बाबे मोहम्मद करीम जी का ख़बर चार पई आ न अॼु टियों दिहाड़ो आ जो दिल दीदार जे लाइ तड़पी रही आ ओ तुझे दीदार ले मदनी लगे में लुआ लुआ अंदर लोरी हाय हाय हज़रत हैदर करार अर्ज़ कयो त बीबी हुजूर खे ॾिसी आया आहियूं सिला जबल जे गार में सिर सजदे में धन उम्मती उम्मती जी तवार लगी पई आ उम्मत जे लाइ ज़ार रोअनि था पिया ओ बीबी हुजूर सिर सजदे मां मथे नथा खणनि जैसी तू न हलंदी तैसी महबूब राज़ी भी कोन थींदा साईं जी फरमाए थो बीहो ही पंहिंजो नओं जुबो लाया उहो पुराणो कुर्तो पाया जेके 70 चटड़ियूं लॻल आहिनि उहो मेरड़ो लिबास पाया हीरो हाल बणाया मन मुंहिंजो सुहिणो हबीब राज़ी थी पवे अल्लाह अकबर हजरत खातून अतहर सिला जबल वटि अचे थी ऐं अर्ज़ करे थी मुंहिंजा सुहिणा हबीब ओ मुंहिंजा दिलबर जे तुंहिंजी उम्मत तोखे प्यारी आहे त तुंहिंजी न्याणी फातिमा खे बि तुंहिंजी उम्मत प्यारी आहे ओ मुंहिंजा महबूब सोना सिर मुबारक सजदे मां मथे खणो न त आउं बि थी सिर सजदे में रखां भली क़यामत अची वञे सिर सजदे मां कोन खणंदी सां जेसी तूं राज़ी थी मथो मुबारक न खणंदे अल्लाह अल्लाह जेॾी महिल साइण सिर सजदे में रखियो आहे हज़रत जिब्रील अमीन आयो आहे अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह सिर मुबारक सजदे मां खणो कीअं न तुंहिंजी उम्मत जी मग़फ़िरत कयां जो अॼु खातून जन्नत बि तोसां गॾु सिर सजदे में रखे ॾिनो अरे महबूब खे पंहिंजी उम्मत केतिरी प्यारी आहे केतिरी उम्मत सां शफ़क़त आहे क़ुरान फरमायो अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम नेकी भलाई जी इंतहा चाहण वारा उम्मत जी ख़ैर ख़्वाही जी इंतहा घुरण वारा ऐं मोमिननि जे मथां ॾाढा शफ़ीक़ ऐं रफ़ीक़ ऐं रहीम ऐं बाझ भरिया उन बाझारे नबी खे राज़ी करण असां ते हक़ आहे या न ॻाल्हि ॻाल्हि उन दिलबर सां दिलि लायूं या न लायूं हा उन महबूब खे राज़ी कयूं या न उन दिलबर जी ग़ुलामी जो पटो पंहिंजी गिची में पायूं या न हदीस पाक में अचे थो मुझा सोना हबीब फरमाइन था मिशकात शरीफ की हदीस है कुल्लु उम्मती यदखुलून जन्नत इल्ला मन अबा साईं फरमाइन था मुझा सब उम्मती जन्नत में वेंदा मगर जेको सरकश माण्हू आहे इहो सरकश माण्हू जन्नत में पैर न पाईंदो सरकश माण्हू जन्नत में पैर न पाईंदो सहाबन अर्ज़ कयो त किबला इहो सरकश केरु आहे जेको जन्नत में पैर न पाईंदो साईं फरमाइनि था मन अतानी दखलल जन्नह व मन असानी फक़द अबा जे माण्हू मुंहिंजी फर्मा बरदारी कई इहो जन्नत में आहे जे मुंहिंजी बेफ़रमानी कई इहो सरकश आहे ओ मुंहिंजा मिठा हाणे तूं ॿुधा जेको निमाज़ नथो पढ़े महबूब जो फर्मा बरदार या बेफ़रमान साईं फरमाइंदा ओ बिलाल तू बांग चो मां मस्जिद नबवी खां निकिरी मदीने जे घिटियुनि में घुमी ॾिसां जेकी निमाज़ ते नथा अचनि उन्हनि जे घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियां जेकी अल्लाह जो फर्ज़ जो सॾु मिले वरी घर में वेठा हुजनि अॼु जे न इस्लामी निज़ाम हिते पाकिस्तान में थिए त घणनि जा घर सड़िया पिया हुजनि खायूं पीयूं चङो भलो टीवी जे मथां वेठो हुजे
वीसीआर जे मथां वेठो आहे, होटल ते राग ॿुधण में मशगूल आहे, वॾेरे साहब जी कचहरी में वेठो आहे, होॾो निमाज़ कज़ा थी वई, हिनखे परवाह कोन्हे। ओ मुंहिंजा अल्लाह जो ख़ौफ़ रख, निमाज़ सां मोहबत रख, चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। ओ मुंहिंजा प्री, महबूब जी गुलामी कीअं नसीब थींदी, हुज़ूर जी फर्मा बरदारी कीअं नसीब थींदी। हाणे असां सभिनी खे ख़बर बि आहे त निमाज़ चङी आहे, ख़बर आहे तव्हांखे चङी आहे, ख़बर आहे त निमाज़ सुठी आहे या ख़राब। ॿार ॾे को पुछो निमाज़ सुठी आहे ख़राब आहे, छा चवंदो? भला ॾाढ़ी सुठी आहे, क़ुर जी तिलावत करणु सुठी आहे, वरी आहिनि बि नेकी जा कम सभु मुफ़्त में। निमाज़ पढ़ो त या तव्हां हालनि जे मथां को लॻल आहे टैक्स सरकारी, निमाज़ पढ़ो त, रोज़ो रखो त मुफ़्त, ॾाढ़ी रखो, क़ुर जो दौर कयो, सलात मुंहिंजे सुहिणे हबीब ते पढ़ो, तस्बीह दुरूद पढ़ो, दीन जा हर ई कम मुफ़्त, ऐं गुनाहनि जा हर ई कम पैसनि ते। सिनेमा में वञे पैसनि ते, जुआ खेॾे, हा चोरी चोरी ज़ुल्मनि जा कम करे, ॾाढ़ी कूड़ाए, ॿियो न त रुपए जो ब्लेड ते ज़रूरु वञे, हा हणी हणी खुरड़े खुरड़े ॾाढ़ियुनि खे ब्लेड ई महांगा करे छॾिया। गुनाह जा कम पैसनि ते उहे वणनि पिया, ऐं नेकी जा कम मुफ़्त वारा नथा वणनि। मालूम छो त अंदर खे मर्ज़ लॻल आहे न, अंदर का बीमारी आहे न, जो चङा कम नथा वणनि, दिलि बीमार आहे न, पोइ इन बीमारी जी दवा कराइजे या न, कराइजे या न। अरे दोस्तो, जिस्म बीमार थींदो आहे त मानी न वणंदी, पाणी न वणंदो, पर दिलि बीमार थींदी आहे त नेकी जा कम न वणंदा। हाणे जिस्म जी बीमारी जे लाइ दवा आहे, डॉक्टर वेठा आहिनि, फिजिशियन आहिनि के सर्जन आहिनि, MBBS RMC के कहिड़ा डिग्रियूं के कहिड़ा कोर्स करे वेठा आहिनि, पर जे दिलि बीमार थी वञे त इन दिलि जो इलाज अल्लाह जे वलीअनि वटि थींदो। किथे थींदो आहे? अल्लाह वारनि वटि, ख़ुदा जे सालिहनि वारनि जी सोबत में। अल्लाह जो वली सरबो आहे जंहिंजी सोबत में वञण सां विसरियो रब यादि अची वञे, गुनाहनि खां नफ़रत पैदा थिए, नेकी जी मोहबत नसीब थिए, इनखे अल्लाह जो वली सरबो आहे। मुंहिंजा दोस्तो, पोइ जिते बि अल्लाह जो को वली तव्हांखे सुझे, को नेक सालिह मर्द अल्लाह ताला जे ज़िक्र वारो, त हली वञो उनजी सोबत, हली वञी उनजी सोबत में वेहो त तव्हांजे बीमार दिलि जी दवा थिए, अल्लाह जी ज़ात राज़ी। मुंहिंजा प्री, हिकिड़ी इस्पताल जो ॾस मां बि तव्हांखे ॾियणु आहियां, छो त जंहिं डॉक्टर वटि फ़ाइदो थींदो आहे उहो उन जी ॻाल्हि कंदो, ठीकु आहे न। जंहिंखे जितो फ़ाइदो थींदो उहो उन डॉक्टर जी तारीफ़ कंदो, आहे फलाणो डॉक्टर अहिड़ो भलो आहे, बसि दवा अहिड़ी थो ॾिए जो बसि यकदमि चङो भलो, ईअं चवंदा आहिनि। जितो मूंखे फ़ाइदो मिलियो आहे मां वरी तव्हांखे उतो जो ॾस थो ॾियां। दरगाह फज़लाबाद शरीफ़ मातली, ज़िलो बदी, मातली शहर में दरगाह फज़लाबाद नाले सां हर महीने चंड जी 23 जी राति 23 जी शाम 24 जी राति मेलो मुहम्मदी थींदो आहे, जिते हज़ारे लखे माण्हू सुधरी नेक सालिह बणिजी आहे। असांजा मिठड़ा मुर्शिद करीम सोना महबूब इलाही हज़रत ख्वाजा इलाही बख्श रहमतुल्लाह अलैह, रब सदन मज़ार ते लख रहमतूं वसाए। जेके ख़लीफ़ा मिजाज हुया हज़रत गौसुस ज़मान पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह, लाड़काने वारा बुज़ुर्ग, उन्हनि जा इजाज़त याफ़्ता हुया, जंहिंजो इजाज़तनामो इजाज़त मुतलका लिखियल, उहो इजाज़तनामो फ़क़ीर वटि मौजूदु आहे। के एतिराज़ कंदा आहिनि त इजाज़तनामो न हुयो, जंहिंखे एतिराज़ हुजे त उनखे फ़क़ीर ॾेखारींदो। अल्हम्दुलिल्लाह, संदन जे दरबार ते लखे माण्हू सुधरी नेक सालिह बणजनि पिया। पोइ उन दरबार ते आउं बि तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो, मुंहिंजा पीरी भला जे मातली परे आहे त जिथे बि तव्हांखे अक़ीदो हुजे, कंहिं न कंहिं वलीअ वटि वञो। हज़ारे ख़ुदा जा पाना सालिह आहिनि, जिते नेकी जो रंग लॻे पियो, लखे माण्हू सुधरनि ऐं सालिह बणजनि पिया। कंहिं अल्लाह वारे वटि वञो त दिलि खे रंग दीन जो लॻे, मदीने वारे साईं जी मोहबत ऐं इश्क नसीब थिए, हुज़ूर जी ग़ुलामी आई, हिते बि वहवा हुते बि वहवा, ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।